अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाहिल मुतफ़र्रिद बिस्मिहिल अस्मा अल मुख़्तस्स बिल मुल्किल अअज़्ज़िल अहमा अल्लज़ी लैसा दूनहु मुंतहन वला वराअहु मरमा अज़्ज़ाहिर ला तख़य्युलन व वहमा अल बातिन तक़द्दुसन ला उदमा वसिअ कुल्ल शैइन रहमतन व इल्मा व अस्बग़ अला औलियाइहि निअमन उम्मा व बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम अनफसहुम उरबन व उजमा व अज़काहुम महतिदन व मनमन व अरजहहुम अक़लन व हिल्मा व ज़क्काहु रूहन व जिस्मन व हाशाहु ऐबन व वस्मा व आताहु हिकमतन व हुक्मन व नूरा सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व सहबिहि व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा सुम्मा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा सदक़ल्लाहुल अज़ीम। अमीरुल मुमिनीन मौलल मुस्लिमीन हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जी शहादत 21 रमज़ानुल मुबारक जंहिं ॾिहाड़े ते हिकु शक़ी ऐं बदबख़्त इंसान चौथे ख़लीफ़े हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम खे शहीद कयो ऐं पाण उन ॾिहाड़े ते जामे शहादत नौश फ़रमायूं। उन्हनि जी शहादत जो ॾिहाड़ो मोमिन मुसलमान अहले सुन्नत व जमात जा अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदा आहिनि। संदुन ज़ाते बाबरकात सिफ़ात खे ख़िराज तहसीन पेश कंदा आहिनि। क़ुरान ऐं हदीस ऐं तारीख़ इन ॻाल्हि जी शाहिद आहे त हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम सां मुसलमाननि जी पंहिंजी ज़ात खां बि वधीक मुहब्बत हुआ। आख़िर अहिड़ी हस्ती सां छो न मुहब्बत हुजे जंहिंजे लाइ मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहब्बत फ़रमाइण जो हुकुम ॾेई विया आहिनि। अल्लाह जल्ल जलालुहु अमन वालुहु तव्हां ई असांजे मथां महिरबानियूं फ़रमायूं जो अल्लाह तबारक व तआला ज़िंदगी में तव्हां असां सभिनीनि खे हिकु दफ़ो वरी मौक़ो अता फ़रमायो आहे त असां उन्हनि बंदनि जो ज़िक्र कयूं जिन बंदनि जी साराह ख़ुदि मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फ़रमाई आहे। अल्लाह सिंह क़ुरान पाक में जिन मख़लूक़ात जो ज़िक्र फ़रमायो उन्हनि जी हद इंसान जे ॻाणापे में ॻाणाटे में अचणु मुश्किल या महाल नाहे, पर एतिरो ज़रूरु आहे त उन जे लाइ इंसान खे कोशिशि ज़रूरु करणी पवंदी त जीअं हक़ीक़त इंसान सम्झी सघे। मुंहिंजे ख़ालिक मुंहिंजे मालिक पंहिंजे इन क़ुरान पाक में समुंडनि जो ज़िक्र फ़रमायो आहे। इन क़ुरान पाक में आसमान मख़लूक़ हुआ उन जो ज़िक्र फ़रमायो। अल्लाह ताला इन क़ुरान पाक में ज़मीनुनि जो ज़िक्र फ़रमायो। ॿूटनि वणनि जो बि ज़िक्र क़ुरान पाक में मौजूदु आहे। पत्थरनि ऐं जबलनि जो बि ज़िक्र क़ुरान पाक में मौजूदु आहे। पर जेकॾहिं इन सॼी मख़लूक़ में असां सभिनीनि खां वधीक ॾिसणु चाहियूं ऐं ॻोल्हणु चाहियूं त सभ खां वधीक कहिड़ी मख़लूक़ खे अल्लाह सां साराहियो आहे त असांखे क़ुरान पाक जी हीअ आयत असांजी रहनुमाई कंदी, जंहिंमें मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो वलक़द करमना बनी आदम, असां इंसान खे इज़्ज़त बख़्शी आहे। ऐं उहा इंसान खे इज़्ज़त मुंहिंजे ख़ालिक मुंहिंजे मालिक कीअं अता फ़रमाई जो अल्लाह सां क़ुरान में इरशाद फ़रमायो आहे। सूरत तीन आहे वत्तीनी वज़्ज़ैतून वतूर सीनीन व हादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून फ़मा युकद्दिबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। हीअ सूरह तीन आहे। इन सूरह तीन में अल्लाह ताला लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम जो ऐलान फ़रमायो त इंसान जो मां अल्लाह तबारक व तआला जेका तख़लीक़ फ़रमाई उहा बहितरीनु तख़लीक़ हुआ। अल्लाह साईं जबलनि जो ज़िक्र कयो, वणनि ॿूटनि जो ज़िक्र कयो, ॿियनि मख़लूक़ात जो ज़िक्र फ़रमायो। पर इन खां असां जेकॾहिं ग़ौर कयूं त सभ खां वधीक असांखे जेकॾहिं ॾिसण में ईंदो त अल्लाह साईं इंसान जो शरफ़ मथां फ़रमायो आहे। पर उन्हनि इंसाननि मां अल्लाह साईं उन्हनि जो मक़ाम मथां फ़रमायो जेके ईमान वारा आहिनि। हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त अल्लाह साईं ईमान खे वॾी क़ुव्वत बख़्शी आहे।
इहो ईमान अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि वॾे मक़ाम ऐं शरफ़ वारो आहे। वरी उन्हनि ईमानदारनि में अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जा मुख़्तलिफ़ तबक़ा पैदा फ़रमाया। आम मोमिन आहे, उन आम मोमिन खां पोइ कामिल बंदे जो शान वॾो आहे। वरी कामिल बंदे खां मथे जेकॾहिं तव्हां दर्जा बंदी में वञो त तव्हांखे महसूसु थींदो त उन दर्जा बंदीअ में अल्लाह तबारक व तआला सालिकीन, औलिया, उलमाए आमिलीन जा दर्जा फ़रमाया आहिनि। वरी औलियाए किराम में बि ख़ुदि दर्जा आहिनि। किथे औताद नज़र ईंदा, किथे अबदाल नज़र ईंदा, किथे गौस नज़र ईंदा, किथे कुतुब नज़र ईंदा। ही उहे अल्लाह जा प्यारा बाना आहिनि जिन जे लाइ हज़रत सैयदना अब्दुल लतीफ़ भिटाई इरशाद फ़रमाईंदो आहे, भली ॼायूं माइरूं संदियूं सालेहनि, महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि त ओॼागा अजाया कया। इहे अल्लाह जा बाना जिन जो ज़िक्र अल्लाह फ़रमायो त या इंसाननि जी दर्जा बंदी मुंहिंजे रब ज़ुल जलाल फ़रमाई आहे। पर इंसाननि जी उन दर्जा बंदीअ में जेकॾहिं असां सभिनीनि खां वॾो मक़ामु ॾिसूं त उन्हनि खां सभिनीनि में वॾो मक़ामु अल्लाह जे नबियुनि जो आहे। वरी नबियुनि में रसूलनि जो आहे, वरी रसूलनि में उलुल अज़्म रसूलनि जो आहे। पर जेकॾहिं 1.25 लख नबियुनि ते असां गौर कयूं त कसम आहे ख़ुदा जो 1.25 लख नबी हिकिड़े पासे, पर हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज़रत सैयदना अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मक़ाम सभिनीनि खां बुलंद ऐं मथां हुआ। समूरा नबी हिक पासे, हबीब मुकर्रम जो शान हिकिड़े पासे। उहो मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे लाइ अल्लाह लौह पैदा फ़रमायो, कलम पैदा फ़रमायो, अर्श पैदा फ़रमायो, कुर्सी पैदा फ़रमाई। जेकॾहिं महबूब न हुजे हा हदीस थी फ़रमाए लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक, ओ मुंहिंजा हबीब जेकॾहिं तूं न हुजे हा त मां अल्लाह जहाननि खे बि पैदा हरगिज़ न फ़रमाया हा। इहो मुंहिंजे महबूब जो मक़ाम आहे। असांजे सिंध जे वॾे वलीअ हज़रत सैयदना सुल्तानुल औलिया ख्वाजा मुहम्मद ज़मान लुवारी वारा इरशाद था फ़रमाइनि त सैयद साहिब ख़ल्क़ियो जॾहिं जाए न माओ, ख़लक़ल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हद न काए, अल मरउ मअ मन अहब्ब लोका ॻाल्हि लिकाए, पोइ कुंजूं कुल्फ़थिया में हम हथ हबीब जे। अल्लाह से पूरी काइनात पैदा फ़रमाई, पर उन कुल काइनात जूं कुंजूं यानी मालिकी अल्लाह सी महबूब मदीने वारे जे हथड़नि में अता फ़रमाए छॾी। तव्हां गौर फ़रमायो, वरी महबूब खे जेके अल्लाह सी साथी सूंहां अता फ़रमाया उहे सभिनीनि खां वधीक शान वारा। मुंहिंजे महबूब जो पंहिंजो फ़रमान आहे, आमिना जो लालो अहमद मुजतबा हज़रत सैयदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था, इन्नल्लाह इख़्तारनी, अल्लाह साईं मूंखे इख़्तियार फ़रमायो, चूंडियो। अल्लाह साईं सभ खां पहिरियां मुंहिंजे क़बीले खे चूंडियो। अल्लाह साईं इब्राहीम जी औलाद मां इस्माईल जी औलाद खे चूंडियो। वरी इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद मां अल्लाह तबारक व तआला बनू किनाना खे मक़ाम ॾिनो। वरी बनू किनाना मां अल्लाह जो हबीब थो फ़रमाए त अल्लाह साईं कुरैशिन खे मक़ाम ॾिनो। वरी महबूब थो फ़रमाए त कुरैशिन मां अल्लाह साईं बनू हाशिम खे इज़्ज़त ॾिनी। वरी महबूब थो फ़रमाए बनू हाशिम में अल्लाह साईं मां मुहम्मद करीम जे घराणे खे सभिनीनि खां वधीक इज़्ज़त अता फ़रमाई। इन जो मतिलबु आहे हिकिड़ो ऑल ओवर सिस्टम आहे जेको अल्लाह पैदा फ़रमायो आहे, उन में सभ खां वॾो मक़ाम अल्लाह साईं महबूब जे ख़ानदान जो फ़रमायो। वरी महबूब जे जेके अल्लाह साईं शागिर्द अता फ़रमाया, उन्हनि शागिर्दनि मां बि हर हिक जो रुतबो हिकिड़ो न आहे। घरनि में जेकॾहिं तव्हां ॾिसो त अल्लाह साईं रुतबा पैदा फ़रमाया आहिनि। अंबड़े आहे उनजो पंहिंजो रुतबो आहे, वालिदा उनजो पंहिंजो रुतबो आहे, वॾो भाउ आहे उनजो पंहिंजो रुतबो आहे, उन खां नंढो भाउ आहे उनजो पंहिंजो रुतबो आहे, उनजी भेण आहे उनजो पंहिंजो रुतबो आहे, को सौट आहे को मासात आहे। इहा दुनिया में रब तक़सीम फ़रमाई त महबूब खे जेके अल्लाह सहाबी अता फ़रमाया उहे बि रुतबनि में हिक ॿिए खां वधीक आहिनि, के वॾे शान वारा, के उन्हनि खां दर्जा बंदीअ में। अहिड़ी तरह अल्लाह साईं जेके महबूब खे सूंहां सहाबी अता फ़रमाया उन्हनि जो न को मटु आहे न को मिसल आहे। हज़रत सोणो अब्दुल लतीफ़ भिटाई इरशाद फ़रमाईंदो आहे त केचां आयो काफ़िलो जंहिंजी तरह मोचारी तोॾ, सिंगारियाऊं सैयद चवे करहा मंझां कोॾ, पोइ लख लहे पई लोॾ जीजां तन जतन जी। हज़रत सोणे अब्दुल लतीफ़ भिटाई इन महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबिन जे बारे में इरशाद फ़रमायो आहे, केचां आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण, वार वढे वागूं कयां पवां हूंद पलाण, पोइ जहिड़ो पुनहल पाण तिहिड़ी सिटरा साथ जी। माना महबूब जहिड़ो पाण सुहिणो आहे, अल्लाह साईं महबूब अकरम खे पंहिंजा साथी सूंहां बि एॾा हसीनो जमील अता फ़रमाए।
उन्हनि सहाबिन जो मक़ाम इल्म में बुलंद, अख़लाक़ में बुलंद, बुज़ुर्गी में बुलंद, सखावत में बुलंद, ॿियनि जी ख़िदमत में बुलंद, इल्म में बुलंद, फ़ज़ुल में बुलंद, हर शइ में बुलंदो बाला हुआ। पर मां जेकॾहिं ग़ौर कयां महबूब जे सहाबिन मां सुहिणे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मक़ाम तां त दिलि चवे त हर शइ घोरे छॾियां। जे नज़र कयां सुहिणी उमर फ़ारूक ॾे त दिलि चवे त हर शइ घोरे छॾियां। जे दिलि करे ऐं नज़र कयां सुहिणे उस्मान ज़िन्नूरैन ते दिलि चवे त सॼो जहान घोरे छॾियां। पर जेकॾहिं मां वरी नज़र कयां असदुल्लाहिल ग़ालिब इमामिल मशारिक़ वल मग़ारिब हल्लालिल मुश्किलाति वन नवाइब आख़िर रसूल व ज़ौजिल बतूल हज़रत सैयदना अली इब्न अबी तालिब करमल्लाहु वजहुल करीम, जंहिंजे लाइ तव्हां ई असां चवंदा आहियूं शेरे ख़ुदा, हज़रत अली शेरे ख़ुदा जो जेकॾहिं मां ज़िक्र कयां त मुंहिंजी दिलि चवे मां पंहिंजा बच्चा ॿार घर सॼो जहान क़ुर्बान करे छॾियां। अॼु मां तव्हांजी ख़िदमत में हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जी बारे में कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु करणु घुरां थो। ॿुधो त अली जो मक़ाम छा आहे ऐं ॿुधो उन्हनि खां जिन वटि अलीअ जो क़ुरान यानी अली जंहिं क़ुरान खे पढ़ियो जिन वटि आहे। ॿुधो उन्हनि माण्हुनि खां जिन सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम वारो रस्तो वरितो आहे। ॿुधो उन्हनि खां जिन जे सीननि में अली साईं जी मुहबत त आहे पर उन सां गॾोगॾु अबू बकर उमर उस्मान जी मुहबत आहे। ॿुधो उन्हनि माण्हुनि खां जिन जी ज़ुबान पाक आहे। ॿुधो उन्हनि माण्हुनि खां जिन जो ज़हन ऐं दिमाग़ पाक आहे। कॾहिं बि इंसानु पंहिंजे दिलि दिमाग़ में बुग़्ज़ कीनो भरे करे कंहिं हिकु सहाबी जो मक़ाम बयानु नथो करे सघे। जेकॾहिं मां हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जो मक़ाम बयानु कयां थो त मुंहिंजे महबूब जो फ़रमान आहे। मदीने जो ताजदार फ़रमाईंदो आहे अली सां मुहबत करण वारो मुनाफ़िक़ नथो थी सघे। महबूब उनखे सर्टिफिकेट अता फ़रमायो आहे त जेको अली सां मुहबत कंदो आहे उहो मोमिन आहे। असां अॼु हाज़िर आहियो ॿुधो पिया सुहिणे अली शेरे ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम जो शान। उहो अली जंहिं अलीअ जे लाइ मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमायो। उहो अली जंहिंजो शान मां अबू बकर खां ॿुधो किताबनि में आयो। उहो अली करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजो शान उमर साईं बयानु फ़रमायो, जंहिंजो शान उस्मान ज़िन्नूरैन बयानु फ़रमायो, जंहिंजो शान ज़ैद बिन हारिसा बयानु फ़रमायो, जंहिंजो शान मिक़दाद बयानु फ़रमायो, जंहिंजो शान सलमान फ़ारसी बयानु फ़रमायो, जंहिंजो शान सैयदा आइशा बयानु फ़रमायो। मां केतिरा नाला खणा। जेकॾहिं हीअं निहारियां थो त मूंखे समुंड थो नज़र अचे, जे हीअं निहारियां थो त बि समुंड थो नज़र अचे, जे हीअं निहारियां थो त बि समुंड थो नज़र अचे। छाजे करे? इन जे करे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत इन्हनि सभिनीनि खे पंहिंजे पाण में मिलाए ऐं गॾाए छॾियो हो। क़ुरान खां पुछो, क़ुरान मुंहिंजे महबूब जे सहाबिन लाइ फ़रमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह जो क़ुरान तो फ़रमाए मुंहिंजे महबूब जा सहाबी पंहिंजे पाण में खीर ऐं खंड वांगुरु आहिनि। हीउ इस्लाम मुहबत जो पैगाम आहे, हीउ इस्लाम अदब जो पैगाम आहे। हिन में न अल्लाह जे नबियुनि जी बेअदबी आहे, न अल्लाह जे वलियनि जी बेअदबी आहे, न को अंबड़ अब्बे जी बेअदबी आहे, न को सहाबिन जी बेअदबी आहे, न को अहले बैत किराम जी बेअदबी आहे। सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जो ख़ानदान साॻो ख़ानदान जेको महबूब जो ख़ानदान आहे उहो अली। मां थोरो अॼु तव्हांजी ख़िदमत में हज़रत अली जो नसब ख़ानदान त ॿुधायां न। अली जो नसब कहिड़ो आहे, हीउ कहिड़ो नसुल आहे जंहिंजे लाइ क़ुरान थो फ़रमाए कि इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। अल्लाह इरादो फ़रमायो आहे त ऐं मुंहिंजे महबूब जा अहल बैतों मां अल्लाह तव्हांखे पाक साफ़ फ़रमाए छॾियां। अली साईं उन ख़ानदान में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैतनि में नुमाया शख़्सियत आहे। कहिड़ो अली? उहो अली जंहिं अलीअ जो ॾाॾो ऐं मुहम्मद अरबीअ जो ॾाॾो हिकु आहे। मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो अली साईं जो ॾाॾो साॻियो आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम कहिड़ो? जेको महबूब जे सॻे चाचे जो महबूब जो यानी सौट आहे। कहिड़ो अली? उहो अली जंहिं अलीअ जी अम्मड़ फ़ातिमा बिनते असद आहे, जंहिंजे लाइ महबूब मदीने वारो फ़रमाईंदो आहे
आमिना खां पोइ मुंहिंजी अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा आमिना खां पोइ जेकॾहिं का मुंहिंजी अम्मड़ हुआ त उहा फ़ातिमा बिनते असद आहे, या अली साईं जी अम्मड़ आहे। अलीअ जो बाबो हज़रत अली साईं जो बाबो अबू तालिब मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे चाचे खे फ़रमायो हज़रत अब्बास खे, उहो अब्बास मुंहिंजो चाचो अबू तालिब वॾे ख़ानदान वारो आहे पर हाल मिसकीनी अथसि, हलो त हलूं ऐं हली करे उन जी औलाद वठूं, हिक खे मां पालियां, ॿिए खे तूं पाल, टे खे टियों पाले, त जीअं उन जे मथां वज़न झको थी वञे। हज़रत अब्बास ऐं महबूब मदीने वारो साईं हज़रत अबू तालिब जे घर में आया, नबी पाक जे चाचे। उन घर में अचण खां पोइ जॾहिं पहुता त हज़रत अब्बास अबू तालिब जी औलाद मां कंहिंखे वरितो त मां हिन जी पालना कंदुसि, क़ुर्बान वञा अली साईं जे शान तां, जंहिंखे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमायो त अली मूंखे ॾियो, अली जी तरबियत मां मुहम्मद रसूलुल्लाह पाण फ़रमाईंदुसि। इहो अली जो मक़ाम आहे, महबूब उन जी तरबियत फ़रमाई। ऐं अली जी वालदा कहिड़ी वालदा हुआ? फ़ातिमा बिनते असद। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पालना संदुन चाचे अबू तालिब कई आहे। हाल मिसकीनी आहे पर फ़ातिमा बिनते असद मुंहिंजे महबूब जे मक़ाम खे सुञाणींदी आहे। फ़ातिमा बिनते असद घर में मानी पचाईंदी आहे, भाॼी रधींदी आहे, पर पंहिंजी औलाद खे चवंदी आहे एसी ताईं देॻड़ीअ जो ढकु न लाहींदसि जेसी ताईं मुंहिंजो हो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो न। हबीब ईंदो, ढकु खोलींदो, कुझु वापराईंदो, तोड़े जो थोरो पचंदो। पर क़ुर्बान वञा महबूब जे इन मौजज़े तां त फ़ातिमा बिनते असद जो थोरो खाधो मुंहिंजे महबूब जी बरकत सां सॼे ख़ानदान में पूरो थी वेंदो। इहो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां उन फ़ातिमा बिनते असद जी मुहबत आहे। कहिड़ी फ़ातिमा बिनते असद? जेका सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जी अम्मड़ त ज़रूरु आहे पर उनखे मुंहिंजे महबूब पंहिंजी अम्मड़ फ़रमायो आहे। फ़ातिमा बिनते असद जॾहिं हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम पंहिंजी अम्मड़ साइण जे पेट मुबारक में आहिनि, अञा दुनिया में अली साईं तशरीफ़ कान आंदी आहे। फ़ातिमा बिनते असद महबूब अकरम खे जीअं ॾिसंदी आहे उथी बीहंदी आहे। अरब सॻोरा पंहिंजी तबियत वारा फ़ातिमा बिनते असद खां पुछंदा आहिनि, ओ फ़ातिमा हज़रत हबीब जो नालो वठी चवंदा आहिनि आहे तुंहिंजो भाइटियो, तोखां वॾो बि नाहे, नंढो आहे, असांखे गैरत थी अचे तूं उथी छो थी बीहे नंढे जे लाइ? सैयदा फ़ातिमा बिनते असद चयो मां पाण कान थी उथां, का ग़ैबी ताक़त जेका मुंहिंजे पेट में आहे उहा मूंखे पाण उथारे थी। असांजे सिंध जे कामिल रब्बानी आलिम हज़रत शेर मुस्तफ़ा सुहिणे सुल्तानुल वाहिदीन मुफ़्ती अब्दुर रहीम सिकंदरी नव्वर अल्लाहु मरक़दहु जिन पाण इरशाद फ़रमाइनि था त उन्हनि अज़ीज़नि अक़ारिबनि सैयदा फ़ातिमा बिनते असद खे चयो ॾिसूं त तोखे अंदरि पेट में जेका कुवत हुआ ग़ैर मरई कुवत जेका तोखे उथारे थी, तोखे ॿधूं था, तुंहिंजा हथ ॾावणनि सां रसियुनि सां ॿधूं था, ॾिसूं त तूं कीअं थी उथे। फ़ातिमा बिनते असद फ़रमायो भले तव्हां तजुर्बो कयो। हज़रत सैयदा फ़ातिमा बिनते असद जा हथ ॿधूं, पेर ॿधूं, कंहिं थूणी या थंब सां उन्हनि खे ॿधी करे जकड़े करे वेहारे छॾियऊं। हज़रत सैयदना अब्दुल लतीफ़ भिटाईअ इन जी मंज़र कशी फ़रमाई। हबीब अकरम केॾां ॿाहिरि वियल हुया, जीअं जो मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में दाख़िल थिया ऐं उन फ़ातिमा बिनते असद जी नज़र पवंदी वई। हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रूह मुबारक रड़ कई आहे। अब्दुल लतीफ़ भिटाई थो फ़रमाए 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पेंढ पयासि, पर जॾहिं पिरी ॾिठासि तॾहिं छिरक छिनाई हेकिड़े। महबूब जीअं जो आया त फ़ातिमा बिनते असद उहे तमामु जा तमामु रसा छिनाए करे उथी बीही करे महबूब जो इस्तक़बाल कई। कंहिं पुछियो त फ़ातिमा बिनते असद छा सबबु आहे? फ़ातिमा बिनते असद थी चयो जीअं जो मां महबूब मदीने वारे खे ॾिसंदी आहियां त मुंहिंजे पेट वारो ॿारु अंदरां आवाज़ कंदो आहे। हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन इरशाद था फ़रमाइनि त फ़ातिमा बिनते असद जे बतन अतहर मां रसूलुल्लाह जे चेहरे ते जीअं जो नज़र कंदी हुई त अंदरां आवाज़ ईंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इहो सुहिणो अली हो जेको अंबड़ जे पेट में महबूब मदीने वारे जी सुञाणप रखंदो आहे।
महबूब जो इस्तक़बाल पाण अमड़ खां उथाराए करे कंदो आहे। इहो अली पंहिंजे अमड़ जे पेट में महबूब जी शनास रखे थो। इहो सैयदना अली वरी जॾहिं जहान में तशरीफ़ वठी आया, इहा ॻाल्हि तव्हां ई असांखे सम्झणी आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा जेके सहाबी आहिनि, उन्हनि सहाबियुनि जो हिन जहान में अचणु, महबूब जो सहाबी बणिजणु अल्लाह जे इख़्तियार सां आहे। हू पंहिंजे अमड़ जे पेटनि में आहिनि त बि महबूब जी सुञाण रखनि था। जेकॾहिं हिन दुनिया में तशरीफ़ वठी अचनि था त बि हुननि खे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जी सुञाण आहे। हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जी विलादत थिए थी। पाण विलादत खां पोइ कुझु लम्हा, कुझु घड़ियूं पंहिंजूं अखियूं नथा खोलनि। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॿाहिरि वियल हुया। हबीब जी आदत मुबारक हूंदी हुई त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॿाहिरां ईंदा हुआ त सिधो पंहिंजे चाचे जे घर ईंदा हुआ। हबीब अकरम कुझु पहर, कुझु घड़ियूं या कुझु ॾिहाड़ा ॿाहिरि रहिया। हेॾां अमड़ परेशान आहे, फ़ातिमा बिनते असद परेशान आहे, हज़रत अली जो वालिद परेशान आहे त बच्चे जी अखियुनि में को मसइलो आहे, अल्लाह न करे किथे हिन जी बीनाई जो मसइलो त नाहे। इन ख़्याल में हल परेशान हल महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॿाहिरां वापसि आया। जीअं जो वापसि आया त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अमड़ साइण सैयदा आमिना खां पोइ जेका अमड़ आहे, अली साईं जी अमड़ फ़ातिमा बिनते असद, उहा अर्ज़ु करे थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह बचिड़ो त ॾिनो आहे पर अखियूं नथो खोले, परेशान आहियां त किथे ईअं त नाहे त को अखियुनि खां वॾो आहे या नाबीन आहे। मुंहिंजे महबूब मुस्कुराए ॾिनो। उहो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेको दिलनि जा राज़ ॼाणींदड़ आहे। हबीब फरमायो त इहो अली मुंहिंजी कच्छ में ॾे। सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम खे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जीअं जो पंहिंजी कच्छ मुबारक, झोली मुबारक में खयो त हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम पंहिंजूं अखियूं खणी खोलियूं ऐं मुंहिंजे महबूब जे चेहरे मुबारक ते ॾिसी करे अली साईं मुस्कुराइण लॻा। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अमड़ साइण सैयदा फ़ातिमा बिनते असद खे फरमायो, पोइ अमड़ साइण हिन तुंहिंजे बचिड़े, तुंहिंजे पेट में कसम खयो हो त जेकॾहिं दुनिया में वेंदुसि त पहिरों पहिरों जेको दीदार कंदुसि उहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार कंदुसि। दुनिया में अचनि था त पहिरों दीदार महबूब जो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो सहाबी जंहिंजे लाइ तमामु घणियूं अहादीस हबीब इरशाद फरमायूं। मां जेकॾहिं अॼु तव्हांखे उहे हदीसूं ॿुधाइणु घुरां त शायदि कई कलाक लॻी वञनि। किताबनि जा किताब उलमाए अहले सुन्नत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जे मनाक़िब में लिखिया। सवनि जी तादाद में किताब लिखियल आहिनि जेके हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे मनाक़िब व फ़ज़ाइल में मौजूदु आहिनि। उहो अली करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजे लाइ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े ते चादर मुबारक जेका महबूब खे ओढ़ियल आहे, पाण करीमन पायूं वेठा आहिनि, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उहा पाती हबीब वेठा हुआ त हज़रत हसन रदी अल्लाह तआला अन्हु आया। पाण करीमन उनखे पंहिंजी चादर ततहीर में दाख़िल फरमायूं। कुझु देरि खां पोइ इमाम हुसैन आया ऐं पाण अची करे महबूब जी उन चादर में दाख़िल थी विया। वरी सैयदा तय्यबा ताहिरा ख़ातून जन्नत तशरीफ़ वठी आयूं। महबूब उन्हनि खे पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो ऐं उनखां पोइ शाह मर्दां शेर यज़दां कुव्वत परवरदिगार ला फ़ता इल्ला अली ला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़कार, अली शेर ख़ुदा तशरीफ़ वठी आया। महबूब उनखे पंहिंजी चादर ततहीर में दाख़िल फरमाए। हबीब फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ऐं मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। ऐं महबूब हिन आयत खे बि तिलावत फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम ततहीरा। अल्लाह इरादो फरमायो आहे ऐं रब जो इरादो कॾहिं बि नाकाम न वेंदो आहे। अल्लाह इरादो फरमायो आहे त हबीब जे अहल बैत खां हर पलीतीअ खे दूर फरमाए छॾियो। अल्लाह साईं हज़रत अली जो इहो मक़ाम फरमायो त अहल बैत जो जेको ख़ानदान आहे उन अहल बैत में निशांबर आहे त सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम निशांबर आहे।
कहिड़ो अली? उहो हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजो मक़ाम ही आहे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हज़रत अली जे लाइ पाण छा था इरशाद फ़रमाइनि? महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो आहे त जन्नत में हिकु तरफ़ ते मुंहिंजो महल हूंदो, वफ़ी तरफ़िन ऐं ॿिए तरफ़ में क़स्रु इब्राहीम ख़लीलिल्लाह, अल्लाह जे ख़लील इब्राहीम जो महल हूंदो। सुभान अल्लाह, केॾो सुहिणो मंज़र आहे। हिकु पासे महबूब जो महल आहे, ॿिए पासे इब्राहीम ख़लीलुल्लाह जो महल आहे। हबीब फ़रमाए थो इन्ही ॿिन्ही महलनि जे विच ते मुंहिंजे सुहिणे अली शेर ख़ुदा जो महल हूंदो। हिकु पासे इब्राहीम ख़लीलुल्लाह जो महल, ॿिए पासे हबीब जो महल, विच ते हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो महल। असांखे अहले सुन्नत व जमात जे उलमाए किराम इहे अहादीस तय्यबा ॿुधायूं। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो सहाबी सुहिणो अली शेर ख़ुदा पाण फ़रमाइनि था जंग ख़ैबर केरु नथो सुञाणे। जंग ख़ैबर जेका हज़रत अली शेर ख़ुदा जी बहादुरी, दिलेरी, नामूस, इज़्ज़त, मक़ाम जो हिकिड़ो मंज़र आहे। तारीख़ में किताब लिखबा रहिबा, जॾहिं बि तारीख़ में ख़ैबर जो नालो वरितो वेंदो त अली शेर ख़ुदा जो नालो उन सां गॾोगॾु ज़रूरु ज़िक्र थींदो। जेकॾहिं पाणी जो ज़िक्र थींदो आहे त पुसणु यादि ईंदो आहे, जिथे बाहि जो ज़िक्र थींदो आहे उते तपश यादि ईंदी आहे, जेकॾहिं इंसानु कंहिं वण जो नालो वठे त छांव यादि ईंदी आहे। अहिड़ी तरह कसम आहे ख़ुदा जो, जेकॾहिं तव्हां ख़ैबर जो ज़िक्र कंदव त अली शेर ख़ुदा ज़रूरु यादि ईंदो। अली शेर ख़ुदा पाण हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर वारी लड़ाई में मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर जो क़िलो फ़तह नथो थिए। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैबर जे क़िले जे लाइ महबूब छा इरशाद फ़रमायो? राति जो टाइम आहे, हदीस ॿुधो, पंहिंजे ईमाननि खे ताज़ो कयो। ख़ैबर छा थी चवे? हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो लउअतियन्न रायत गदन रजुलन युहिब्बुल्लाह व रसूलहु औ युहिब्बुहुल्लाहु व रसूलुहु औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब अकरम इरशाद फ़रमायो सुभाणे ई मां झंडो उन माण्हूअ खे ॾींदुसि जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल सां मुहबत कंदो आहे ऐं अल्लाह ऐं उन जो रसूल बि उन सां मुहबत कंदो आहे। सीरत जा किताब खोलियो, उन्हनि में लफ़्ज़ मौजूदु आहे यदूकून लैलह, सॼी राति सहाबी इंतज़ारु कंदा रहिया त ख़बर पवे त सुबुह झंडो कंहिंखे मिलंदो। सुबुह जो टाइम थियो, मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो ऐन अली, अली काथे आहे? फ़क़ील लहू या रसूल अल्लाह फ़इन्नहु अरमद, या रसूल अल्लाह संदुन अखियूं सफ़र जे करे, गर्मियुनि जे करे, ख़ैबर जी लड़ाई गर्मियुनि जे वक़्त में लॻी आहे। या रसूल अल्लाह संदुसि अखियूं उथी पयूं हल। महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो फ़दऊहु, सॾे अचोसि। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम आया, मुंहिंजे महबूब पंहिंजो लुआबे दहन कढियो, कढी करे अली शेर ख़ुदा जे अखियुनि ते घुमायूं। सुहिणो अली थो इरशाद फ़रमाए मूंखे कसम आहे अल्लाह जो, ॼण त मुंहिंजूं अखियूं कॾहिं उथियूं ई कोन हूं। ऐं मुंहिंजे महबूब हिकिड़ी दुआ फ़रमायो अल्लाहुम्मा अज़हिब अन्हुल हर्र वल बर्द औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अली खे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी दुआ थींदी वई ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो शेर महबूब खां उहो झंडो मुबारक जेको हबीब ॾिनो। ऐं हीअ बि रिवायत मौजूदु आहे, हबीब फ़रमाए थो मन यख़ुदुहा बिहक़्क़िहा, हिन झंडे जो हक़ अॼु अदा केरु कंदो? अली खे उहो झंडो ॾिनो वियो। ख़ुदा पाक जो कसम आहे, अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद था फ़रमाइनि उहो ख़ैबर वारो दरवाज़ो जंहिंखे 40 उठ या घोड़ा छिकींदा हुआ, हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम उनखे थुॾो ईअं हयो, थुॾे लॻण खां पोइ हवा में उहो ईअं पियो लुॾे जीअं ईअं पियो घुमे जीअं हवा में कपह उॾामंदी आहे, ईअं दरवाज़ो परे वञी पियो। हज़रत अली शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अनो ख़ैबर खे फ़तह फ़रमायो। शाह मर्दां शेर यज़दां कुव्वते परवरदिगार, ला फ़ता इल्ला अली ला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़कार। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम, मोमिननि जो मुर्शिद, अहले सुन्नत जो मुर्शिद। असां इन जे ई करे चवंदा आहियूं, उलमाए किराम जो चवणु आहे त अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली, अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली,
हज़ार जाने गिरामी बफ़िदाए नामे अली। अली मुंहिंजो इमाम आ, मां हज़रत अलीअ जो ग़ुलाम आहियां। हीअ त हिकु जान आहे, जेकॾहिं हज़ार जानूं हुजनि त बि सोणे अलीअ जे नाम तां क़ुर्बान करे छॾिया। उहो अली करमल्लाहु वजहुल करीम, जंहिंजे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो, पाण हिकु जॻह ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची विया त अबू बकर सिद्दीक़ फरमायो, ओ माण्हूअ जंहिंखे रसूलुल्लाह जो महबूब ॾिसणो आहे त अलीअ जे चेहरे खे ॾिसे। हज़रत अली साईं मुस्कुराइनि पिया। पाण इरशाद फरमायूं, जंहिंखे मुंहिंजे महबूब जो वेझो मिटु ॾिसणो आहे उहो हिन अली जे चेहरे खे ॾिसे। जंहिंखे अहिड़ो माण्हू ॾिसणो आहे जेको जन्नती आहे, उहो अली जे चेहरे खे ॾिसे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम अबू बकर सिद्दीक़ जे इन फरमान ते खिलनि पिया। जवाब में हज़रत अली इरशाद फरमायो, ओ अबू बकर, जेकॾहिं तो मुंहिंजी इहा तारीफ़ कई आहे त अचु त मां बि तोखे ॿुधायां त तुंहिंजो छा मक़ाम आहे। हज़रत अली अबू बकर लाइ फरमायो आहे, जेकॾहिं मुंहिंजे महबूब जी उम्मत में सभिनीनि खां वधीक उम्मत लाइ राहिमीन तव्हांखे ॾिसणो आहे त अबू बकर सिद्दीक़ ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे महबूब जो ग़ार वारो यार ॾिसणो आहे त अबू बकर सिद्दीक़ ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे महबूब जो रफ़ीक़ ॾिसणो आहे त हिन अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसो। इहा उन्हनि जी पाण में मुहबत हुआ। हज़रत सैयदना उमर फ़ारूक इरशाद फरमाईंदो आहे त टे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके शयूं अलीअ खे मिलियूं, मुंहिंजी दिलि चवे थी त जेकॾहिं काश के मूंखे बि मिलनि हा। तव्हां ई असांखे जेकॾहिं अमीरुल मुमिनीन मौलल मुस्लिमीन हज़रत सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम जो शान ॿुधणो आहे त उमर फ़ारूक खां ॿुधो। तव्हां ई असांखे ख़बर आहे त उमर फ़ारूक छा था इरशाद फ़रमाइनि। हज़रत उमर फ़ारूक जो फ़रमान आहे, समूरनि किताबनि में हीअ ॻाल्हि मौजूदु आहे। हज़रत सैयदना उमर फ़ारूक इरशाद फ़रमायो आहे, कहिड़ो उमर जंहिंजे लाइ महबूब फ़रमाईंदो आहे, इन्न शैतान लयफ़िरु मिन दिल उमर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब फरमायो आहे त शैतान उमर जे पाछूले खां बि भॼंदो आहे। कनु ॾे तूं सुण शान हज़रत उमर, बकरी कूं चरवाया रले नहर, अञा ताईं कबर विच पे कंबदे गबर। ये हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जो सहाबी उमर आहे। अञा ताईं कबर विच पे कंबदे गबर, अदुल देख नौशेर हैरान है, फ़ख़ुर कुल रसूलां दा वॾा शान है। हबीब जो इहो सहाबी उमर फ़ारूक रदी अल्लाह ताला अन्हु आदिल, वो आदिल उमर थो फरमाए, इन सुहिणे अली खे टे रब्बुल जलाल अहिड़ियूं फ़ज़ीलतूं ॾिनियूं आहिनि जेके रूए ज़मीन ते रब्बुल जलाल कंहिंखे बि न ॾिनियूं। कंहिं पुछो त सुहिणा उमर उहे कहिड़ियूं आहिनि? पाण फरमाइनि था, पहिरीं हीअ त उनखे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी लख़्ते जिगर सैयदा तय्यबा ताहिरा ज़ाहिदा आबिदा ख़ातून जन्नत जहिड़ी कुंवार मिली। उहा ख़ातून जन्नत जेका सैयदतु निसाइल आलमीन, जेका जन्नती औरतुनि जी सरदार आहे, उमर जा लफ़्ज़ आहिनि। पाण फरमाइनि था त इहा कुंवार रूए ज़मीन में अहिड़ी कुंवार कंहिंखे अलाह नसीब कान कई आहे। इहो अली जो फ़ख़ुरु आहे। उमर फ़ारूक जी ज़ुबानी अलीअ जो शान ॿुधो। पाण फरमाइनि था, ॿियो फ़ख़ुरु अलीअ जे लाइ हे आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम सां गॾु मस्जिद नबवी में जेकॾहिं कंहिंजी रहाइश हुई त उहो अली करमल्लाहु वजहुल करीम। व सुखनाहु फिल मस्जिद, मस्जिद नबवी में जेकॾहिं रिहाइश आहे, अचु वञु बिना रोक टोक जे आहे त उहो अली आहे, उन जे लाइ आहे। उहो सुहिणा उमर अलीअ जो मक़ाम ॿियो कहिड़ो आहे? टीं कहिड़ी शइ आहे? पाण फरमाइनि था, इहे ॿ शयूं ख़ातून जन्नत सां शादी ऐं अहिड़ी कुंवार कंहिं ॿिए खे न मिली, फ़क़ति अली करमल्लाहु वजहुल करीम जो भाग आहे। पाण फरमाइनि था, सुखनाहु फ़ी मस्जिद रसूलिल्लाह, हबीब जी मस्जिद मुबारक में रहाइश, इहो बि अली जो मक़ाम आहे। सुहिणा टीं कहिड़ी शइ आहे? पाण फरमाइनि था, ख़ैबर वारी लड़ाई वारे ॾिहाड़े ते जेको झंडो अली साईं खे महबूब ॾिनो, इहा बि फ़ज़ीलत रूए ज़मीन ते अलाह कंहिंखे न ॾिनी, फ़क़ति अली करमल्लाहु वजहुल करीम खे ॾिनी। जॾहिं इन अलीअ जो इहो मक़ाम आहे त असां चऊं था, शाहे मर्दां शेरे यज़दां कुव्वते परवरदिगार, लाफ़ता इल्ला अलीला सैफ़ इल्ला ज़ुल्फ़कार, अली इमाम मनस्तो मनम ग़ुलाम अली, हज़ार जान गिरामी बफ़िदाए नाम अली। जेकॾहिं हज़ारें जानियूं हुजनि त हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे नामे नामी तां क़ुर्बान करे छॾिजनि।
वलियन जो इमाम, सिलसिला आलिया नक्शबंदिया जो सरदार हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ़सानी शेख अहमद सरहंदी इरशाद था फ़रमाइन, क़यामत ताईं वली पैदा थींदा रहंदा। विलायत जो सिलसिलो मुनक़ते न थियणो आहे, पर पाण फ़रमाइनि था यादि रखो क़यामत ताईं अल्लाह जंहिंखे बि विलायत ॾींदो, ऐं इहा ज़ुबान फ़रमाइण वारी हिकु उन अल्लाह जे वलीअ जी आहे जंहिं लाइ असां बिना झिझक जे चऊं था निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हज़ारों की तक़दीर देखी। उहो इमाम रब्बानी जंहिं पंहिंजी नज़र सां लखनि करोड़नि माण्हुनि जी ज़िंदगियूं बदिलाए छॾियूं, हुनखे जेकॾहिं दुनिया में गतल हुया, गुनाहनि में ऐबदार हुया, कसम ख़ुदा जो इमाम रब्बानी जी नज़र पवंदी वई, उन्हनि खे हिकु लम्हे में महबूब मदीने वारे सां मिलाए छॾी। उहो इमाम रब्बानी थो फ़रमाए त क़यामत ताईं वली पैदा थींदा रहंदा, पर यादि रखो क़यामत ताईं विलायत हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे दर मुबारक तां तक़सीम थींदी रहंदी। इहो हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो मक़ाम आहे। वली बि थींदा, पर तव्हां इहा ॻाल्हि नोट कयो, अल्लाह ताला हज़रत अली खे जेका ज़ुर्रियत ऐं ख़ानदान ॾिनो, इहो बि हज़रत अलीअ जो ख़ासो आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसुल ऐं ख़ानदान हलियो त बि अली सां हलियो। महबूब जा पुटड़ा साहबज़ादा विसाल फ़रमाए विया, हबीब ॾुखारा थिया। अल्लाह फ़रमायो मां अहिड़ो इंतज़ाम थो कयां, जहान वारनि जी औलाद पुटनि मां हलंदी आहे, पर या रसूल अल्लाह तुंहिंजी पीढ़ी मां तुंहिंजी ख़ातून जन्नत फ़ातिमतु ज़हरा मां हलाईंदुसि। उहा ख़ातून जन्नत फ़ातिमतु ज़हरा जंहिंजी शादी रब जे अमुर सां अली सां थी आहे, हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम सां। ऐं अल्लाह साईं अहिड़ी ज़ुर्रियत, अहिड़ो ख़ानदान अता फ़रमायो, जे सोणे हसन खे ॾिस त सुबहान अल्लाह, जे सोणे हुसैन खे ॾिस त सुबहान अल्लाह, जे सोणे ज़ैनुल आबिदीन खे ॾिस त बि सुबहान अल्लाह, जेकॾहिं हज़रत इमाम मुहम्मद बाक़िर खे ॾिस त बि सुबहान अल्लाह, जेकॾहिं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ खे ॾिस त बि सुबहान अल्लाह, जेकॾहिं हज़रत इमाम मूसा काज़िम खे ॾिस त बि सुबहान अल्लाह, जेकॾहिं हज़रत इमाम अली रज़ा खे ॾिस त बि सुबहान अल्लाह। क़यामत जॾहिं ईंदी तॾहिं हज़रत इमाम मुहम्मद महदी ईंदो, हज़रत इमाम महदी ईंदो, कसम आहे ख़ुदा जो जेके उनखे ॾिसंदा उहे बि चवंदा सुबहान अल्लाह। पर ख़ुदा जो कसम आहे इन ख़ानदान में रब उहे नसुल में ॿचड़ा पैदा फ़रमाया। जेकॾहिं वलियनि जो सरताज पीरनि जो पीर अब्दुल क़ादिर जीलानी ॾिस त उहो बि सुबहान अल्लाह, उहो बि अली साईं जो ॿचड़ो आहे। जेकॾहिं मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफ़ीन पीर साईं रोज़े धणी ॾिस त उहो बि सुबहान अल्लाह। क़यामत ताईं इहा ज़ुर्रियत हलंदी रहंदी। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। ये महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿचड़ा आहिनि, हबीब जो नसुल आहे। ख़ुदा जो कसम आहे हिन 15वीं सदीअ में फितननि जे वक़्त में बि जेकॾहिं महबूब मदनी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचे अहल बैत जो दीदार कर त ईमान ताज़ो थो थी वञे, पर ॾिसण वारी अखि हुजणु ज़रूरी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं उहा अहले सुन्नत व जमात वारनि खे अखि नसीब फ़रमाई आहे। अल्लाह साईं तव्हां असां सभिनीनि खे अहल बैत किराम जी मुहब्बत, अली साईं जी मुहब्बत नसीब फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।